सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूर कंदा। यूट्यूब चैनल के लाइक शेयर ऐं सब्सक्राइब कयो। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जीअं त हींअर असां सोची मेला पटीदन में अमा सां अच्छा हिते तव्हांखे केतिरो अर्सो थियो आहे कुझु ख़बर आहे? हिते साईं आप से सिर्फ आपकी सोची बिरादरी न हिकिड़ो भट्टी आहे हो नथो ॾे, इहा असांखे तकलीफ़ वॾी आहे। ॿियो असांखे पंहिंजो सब कुछ थींदो, भगवान भला करूँगा। हे नाज़रीन आहे सोची कम्युनिटी, हिंदू कम्युनिटी। 100 साल थियनि थी विया आहिनि। लॻे थो त जीअं असां पैदा थिया आहियूं ॾाढो बि हिते पैदा थियो, हिते जाओ। मां हिननि सां असांजो नऊं पीढ़ी जो रिश्तो आहे, अॼु जो न आहे। तक़रीबन 300 साल पुराणो आहे। पंहिंजो MNA हो राणा भगवान दास चावला साहब कश्मीर वारो, उनजी महिरबानी सां, उनजी शफ़क़त सां, उनजी महिरबानी आहे, उनजा एहसान मंद आहियूं। नाज़रीन, मां नज़ीर अहमद अंसारी, नाज़ यूट्यूब चैनल पटीदन। सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूर कंदा। मेज़बान असगर अली राजपर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। असगर अली राजपर, सोची महलो पटीदन जी डॉक्यूमेंट्री मालूमाती वीडियो। चैनल खे लाइक सब्सक्राइब ऐं शेयर ज़रूर कंदा, महिरबानी। नाज़रीन, मां नज़ीर अहमद अंसारी, चैनल पटीदन। सभिनी ॾिसंदड़नि खे अस्सलाम वालेकुम। दोस्तों, अॼु असीं पटीदन में सोची महला जी वीडियो ठाहिण आया आहियूं। हुननि जा व्यूज़, हुननि जूं रीतियूं रस्मूं छा आहिनि ऐं हुननि जो कॾहिं आया पटीदन में, हिते हुननि जो गुज़र सफ़र कीअं थो थिए, चंद ॻाल्हियूं हुननि खां पुछंदासीं। ऐं तव्हांखे गुज़ारिश आहे चैनल खे सब्सक्राइब लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा। ऐं अॼोके हिन प्रोग्राम जो मेज़बान आहे असगर अली राजपर साहब। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जीअं त हींअर असां सोची मेला पटीदन में अमा सां मुखातिब आहियूं त सोची मेला पटीदन हिकु क़दीमी पाड़ो आहे जेको असां बचपन खां वठी हिन जी रहणी कहणी ॾिसंदा पिया अचूं। ऐं पटीदन जे तारीख़ खे सहेड़ींदे असां अॼु इहो ई सोचियो त सोची कम्यूनिटी जी बि असां वीडियो हिकिड़ी महफ़ूज़ कयूं। सो उन लाइ असां हींअर सोची महला में हाज़िर आहियूं। हिते पढ़ियल लिखियल फैमिलियूं बि आहिनि, जंहिंमें पुलिस डिपार्टमेंट में सब इंस्पेक्टर DSP साहब बि आहे ऐं कुझु घराना तइलीम जी हिसाब सां उस्ताद बि आहिनि ऐं कुझु हितां जा 2 काउंसलर बि आहिनि, हिकिड़ो जनरल ते त ॿियो रिज़र्व सीट ते मुंतख़िब थियल आहिनि। त चयो ईअं वेंदो आहे त जॾहिं जनरल इलेक्शन थींदी आहे त पटीदन टाउन जी हार ऐं जीत जेका आहे सा हिन मोहल्ले ते डिपेंड कंदी आहे। ऐं माज़ीअ में असां पंहिंजे तलख़ तजरबनि मां इहा शइ साबित बि कई आहे त जंहिं पासे हिन कम्यूनिटी जो वोट हूंदो आहे पटीदन टाउन उहा ई खटंदी आहे। सो हिन वक़्त ताईं हीअ कम्यूनिटी पाकिस्तान पीपल्स पार्टी जो साथ ॾींदी रही आहे, अॻिते जी का ख़बर न आहे। सो नाज़रीन, हिन वक़्तु असां हिन कम्यूनिटी सां मुखातिब बि थींदासीं ऐं हिननि जी रहणी कहणी बाबति ऐं हिननि जूं रीतियूं रस्मूं, हिननि जा ॾुख सुख अवां सां शेयर कंदासीं। त नाज़रीन, हींअर असां पंहिंजे सफ़र खे रवां दवा रखंदे अॻिते वधूं पिया। हे सॼो सोची महल आहे, हीउ हिननि जो कारोबार आहे, पंहिंजे हिसाब सां नंढा नंढा कारोबार कनि पिया। अचो त हिन खां थोरो कुझु पुछूं। हक़ मौजूद बाबा? सही मौजूद। काम कैसे चल रहा है आपका? सही है, शुक्र है। अच्छा, आप से सिर्फ आपकी सोची बिरादरी लेती है सामान या ये मुसलमान भी लेते हैं? वह है ही मिक्स में, दोनों ही लेते हैं। अच्छा, सब मिलकर लेते हैं। अच्छा, आप कारोबार से मुतमईन है, राज़ी है? हाँ। अच्छा, ठीक है। हीअ त जंहिंजो हिकिड़ी नंढड़ी कैबिन हुई,
ऐं उहो पंहिंजे कारोबार सां जेको आहे सो मशगूल आहे। वालेकुम सलाम। ठीक ठाक, राज़ी खुशी? हाँ, हमारा इंटरव्यू पाड़े का मोहल्ला का ले रहे हैं, यो यूट्यूब ते मोकिलींदासीं। हाँ, सो असल में इहा तोखे ख़बर आहे त इंडिया में तव्हांजा माइट कहिड़ी जॻह ते आहिनि? जोधपुर में। पोइ ओॾां तव्हां वेंदा आहियो? हा, वेंदा वीज़े ते। अच्छा जी। हिते तव्हांखे केतिरो अर्सो थियो आहे, कुझु ख़बर आहे? हिते साईं सदी थी वई आहे। हा, सदी खां ई मथे थी वियो आहे। अच्छा जी। हिते तव्हां रहणी कहिड़ीअ मां सभिनि मां ओड़े पाड़े मां मुतमिन आहियो? बिल्कुलु मुतमिन आहियूं। नाज़रीन, जीअं त मां गॾो गॾु इहा तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त पटीदन जेको आहे सो नालो ई हिकिड़े वाणीअ जो हो, ईदन। उनजो पटु हूंदो हो, पोइ उन ते पटीदन जेको आहे सो नालो ठहियो। यानी की हिन शहर जी तारीख़ वाणियुनि खां शुरू थिए थी त हीअ बि समय सालनि खां वठी हिते मौजूदु आहिनि। हाणे असां अॻिते वधूं था पंहिंजे प्रोग्राम खे रवंदा रखंदे। जीअं त हिननि जी रहणी कहिड़ी आहे, हीअ अक्सर जेको आहे सो शाम जे टाइम में ॿाहिरि सुम्हंदा आहिनि, वेहंदा आहिनि ऐं हिननि जो कारोबार बि हिते पंहिंजो आहे। हिन कम्यूनिटीअ में पढ़ियल लिखियल फैमिलियूं बि आहिनि। असां हिन वक़्तु आस्ते आस्ते वधूं पिया हिननि जी इमाम बारगाह आहे उन तरफ़। त नाज़रीन, अव्हांखे आउं वरी ॿुधाईंदो हलां त हीअ कम्यूनिटी बचपन खां असां ॾिसंदा पिया था अचूं। सभु कुझु थींदो, भॻवान भला करूंगा। हे नंढियूं नंढा घर आहिनि, ॾिसंदा था अचूं। पोइ आबादी वधण जे करे जेको आहे सो घरनि मथां घर ठाहींदा विया आहिनि। जॾहिं खां वठी साईं ज़फ़र अली शाह हेॾे प्लाटिंग कई आहे त कुझु जेके साहिब हैसियत माण्हू हुआ उन्हनि पंहिंजा प्लाट वठी हेॾे घर ठाहिराया आहिनि। बाक़ी न त जेका हिननि जी सर्किल हुई उन सर्किल ते महदूद आहिनि। पोइ आबादी वधण जे करे हेठि घर, वरी मथे घर, वरी मथे घर। ॾुखियाऊं ज़रूरु हिननि माण्हुनि सां आहिनि, पर अलाह सभिनी जी भलाई कंदो। ऐं हीअ आस्ते आस्ते जेको आहे सो हिन पासे प्लाटिंग वठनि पिया ऐं घर ठाहिराइनि पिया। हे नाज़रीन आहे सोची कम्यूनिटी, हिंदू कम्यूनिटी आहे। हिते हिननि जो हिकिड़ो इबादत गाह बि आहे जिथे ही पूजा पाठ कंदा आहिनि। हे असांजो काउंसलर आहे कम्यूनिटी, हिंदू कम्यूनिटीअ जो मिस्री मल फ़क़ीर। ही झूनो माण्हू आहे, हिन खां कुझु सुवाल था पुछूं। मिस्री साहिबु, अव्हांखे ख़बर आहे त तव्हां हिते पैदा थिया हुयो या इंडिया में थिया हुयो? मुंहिंजी पैदाइश इंडिया जी आहे। अच्छा, तव्हां केतिरा हुयो जो हिते आया हुयो? हिते मां सम्झ हीअं त मूं काफ़ी टाइम थियो त छॾी रहियुसि, पैदा हुते थियुसि, पोइ सॼी ज़िंदगी जवान मां हिते थियो आहियां। अच्छा, 60-70 थी वियो आहे। अच्छा, असांजा मुस्लमान भाइर आहिनि। असांजो कमु इहो आहे त असांखे मुक़ाम नथो मिले, न साईं ॾिए थो ज़फ़र सां, न हिकिड़ो भट्टी आहे उहो नथो ॾिए। इहा असांखे तकलीफ़ वॾी आहे। ॿियो असांखे पंहिंजो शादी हाल आहे, हिते असांजो ठहे नथो को मंदरु बंदरु, को वॾा मेंबर चेयरमैन कोन था अचनि। टियों नंबर ते असांजा नाला लिखी विया आहिनि, घर किरिया पिया आहिनि, कंहिं रुपयो न ॾिनो आहे पटीदन में। असांखे अक़लियत खे कंहिं बि न ॾिनो आहे। भला पूजा पाठ जे लाइ तव्हां वटि पंहिंजो को हिन वक़्तु बंदोबस्तु आहे जिथे तव्हां वेही पंहिंजी पूजा पाठ करियो? हिते को बि न, हिकिड़ो मंदरु आहे बसि माता जो, ॿियो कुझु बि न आहे। पूजा पाठ वारो न आहे। उहो कहिड़ी जॻह ते आहे ऐं उते पहुचणु मुमकिन आहे? हा, उहो कहिड़ी जॻह ते आहे, उते पहुची सघूं था, हली सघूं था, उनजी वीडियो भरे सघूं था? हा, भराईंदासीं। अंदरि आहे। तव्हांखे ख़बर आहे किथे आहे उहो? ओॾे मकान जे पासे आहे। अच्छा, ठीकु आहे। नाज़रीन, हे एक्स काउंसलर बि आहे ऐं
पंहिंजे बिरादरी जो चङो बि आहे मिस्री मल फ़क़ीर जंहिंखां असां जंहिंसां वीचार वंडियासीं। हाणे असां अॻिते हलूं था। ख़ैर बाबा ख़ैर ख़ैर। हिन वक़्तु गवर्नमेंट जे तरफ़ां ॾिनल जेको सोची कम्यूनिटीअ खे पंहिंजो हाल आहे उन जे वेझो आहियूं। हे हिते हा हिननि खां पुछो न त नाज़रीन ही आहे हिननि जो इबादत गाह। हिंदू कम्यूनिटी सोची बिरादरी जो ही इबादत गाह आहे जिथे वेही ऐं इबादत कंदा आहिनि। तव्हांखे बिराह रास्ता पटीदन जी तारीख़ यादि पिया था ॾियारियूं त पटीदन में हिन कम्यूनिटी जी पंहिंजी हिकिड़ी हैसियत आहे ऐं वज़न आहे सियासी ऐं समाजी। उन खां अलावा ही साम्हूं जेको तव्हां ॾिसो था गवर्नमेंट हिननि खे ही शादी हॉल जे लाइ कंपाउंड वॉल ॾियारे ॾिनो त तव्हां जेको बि शादी वग़ैरह थिए त तव्हां हिन हॉल में पंहिंजो प्रोग्राम कंदा कयो। पर अफ़सोस सां त हिन जो सिर्फ़ु कंपाउंड वॉल ई आयल आहे, ॿी का बि मरमत वग़ैरह न थी आहे जो हीअ बिरादरी हिते पंहिंजी शादी वियांह वग़ैरह जेको आहे सो करे सघे। ही चाइनी तरफ़ खां कंपाउंड वॉल जेको आहे हिन में गवर्नमेंट हिननि खे ॾिनो आहे त शादी वियांह जे लाइ। बाक़ी हिन खे मैनेज करणु अञा रहियल आहे, शायदि उहो कॾहिं पूरो थिए। त हाणे असां वरी हलूं था हिननि जे इमाम बारगाह आहे उन तरफ़। हे नाज़रीन हींअर ई सभु को कमुकार करे अक्सर पॉलिश जो कमु कंदा आहिनि, को दुकानदारी कंदो आहे, हींअर वापसि थिया आहिनि ऐं शाम जे टाइम में तक़रीबन ही इन गलीअ में हिते वेंदा कंदा आहिनि। मक़सदु छा हाल आहे दादा? आयो ख़ैर। तव्हांजो स्त्री जो दुकानु आहे हिते, कपिड़ा प्रेस कंदा आहियो, तव्हां बि हिन हिंदू कम्यूनिटी जा सम्झो पाड़ेसरी आहियो। तव्हां छा था सम्झो त हिननि माण्हुनि जे रहणी कहणी ऐं इन्हनि सभिनी शयुनि मां तव्हां मुतमिन आहियो? ॾेती लिती जा सुठा आहिनि कमुकार जे हिसाब सां? कमुकार जे लाइ असां सां सही आहिनि। सही असां सां सही आहिनि, सही आहिनि असांजे लाइ। सही ॿियो दुआ ख़ैर। नाज़रीन हाणे असां पंहिंजे प्रोग्राम खे रवंदवा रखंदे अॻिते पिया हलूं। हिन वक़्तु असां आस्थानो आहे सोची महिला जो जिथे पहुचण वारा आहियूं, जिथे कुझु सोची कम्यूनिटी जा बुज़ुर्ग आहिनि जिन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हीअ उहा जॻह जिथे अक्सर हिननि जो शादी वियांह थींदो आहे त उते ई पहुचंदा आहिनि। हिन हाल में ई जेको आहे सो पंहिंजो प्रोग्राम कंदा आहिनि। हीअ आहे हिंदू बिरादरी जी कम्यूनिटी हॉल, ईअं सम्झो। इमाम बारगाह बि आहे हिते ऐं हे हिननि जो आस्थानो आहे। हिते रोज़ानो जेको आहे सो ही वेहंदा आहिनि। ऐं नाज़रीन मां इहो ॿुधाईंदो हलां त हिते जॾहिं को बि प्रोग्राम थींदो आहे या हिननि जी पंहिंजी बिरादरी जी का महफ़िल हूंदी आहे त ॿार औरतूं ऐं मर्द वॾे तरीक़े सां ऐं वॾे शानो शौक़त सां उनखे ॿुधंदा आहिनि ऐं उन मां लुत्फ़ अंदोज़ थींदा आहिनि। अचो त असां कुझु हिननि जूं पुराणियूं यादियूं जेके आहिनि उहे अव्हांखे ॾेखारियूं ऐं ॿुधायूं। संगत हक़ मौजूद बाबा, बिस्मिल्लाह। जीअं त नाज़रीन हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं
इमाम बारगाह जेका आहे हिन जो आस्थानो सोची मोहल्ला जो ये हिंदू कम्युनिटी 7 सालनि खां हिते असांजे शहर में आहिनि ऐं आउं पहिरियां बि ज़िक्र करे चुको आहियां त पटीदन असल में ईदन वाणियो हुयो जंहिंजो पटु हुयो उनखे पोइ पटीदन नालो ॾिनो वियो यानी का हीउ शहर ऐं वाणियुनि जे नाले सां आहे हिंदू कम्युनिटी जे नाले सां आहे त हीअ कम्युनिटी पंहिंजी जॻह सां सियासी ऐं समाजी हैसियत रखे थी हिन वक़्तु असां उस्ताद फ़क़ीर पुरखियो साहिबु असां सां मौजूदु आहे असां उन सां कुझु गुफ़्तगू कंदासीं ऐं ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं कुझु जेके शयूं आहिनि उन खां पुछंदासीं त जीअं अव्हांखे ख़बर पइजी सघे। साईं अस्सलाम वालेकुम या अली मदद हक़ मौजूदु साईं सभ खां पहिरीं त तव्हां ख़ुशि आहियो ठीकु आहियो तबियत सही आहे? शुक्र शुक्र मुर्शिद जी दुआ सभु ख़ैर आमीन। तव्हांखे यादि आहे त तव्हांखे केतिरो अर्सो थियो आहे हिते तव्हांजी कम्यूनिटी खे जो पटीदन में आबाद आहियो? साईं असांजा वॾा आबादनि खां तक़रीबन हिसाब ई न आहे 100 साल थी विया आहिनि। लॻे थो त जीअं असां पैदा थिया आहियूं ॾाढो बि हिते पैदा थियो हिते ॼाओ हिते वियो असां बि जवान थी विया आहियूं हिते हलणो आहे हिते रहणो आहे हिते मरणो आहे। माशाल्लाह तव्हां उस्ताद आहियो ऐं मुंहिंजा क्लास फेलो बि आहियो ऐं रिटायर बि थियण ते आहियो ऐं तव्हां में काफ़ी उस्ताद बि आहिनि तव्हां में DSP रैंक जा बि माण्हू आहिनि तव्हांजी पढ़ियल लिखियल फैमिलियूं बि आहिनि। छा तव्हां इहो ॿुधाईंदव त पंहिंजे पोयरनि खे तइलीम जे लाइ तव्हां केतिरो तयारु कयो आहे त हू पढ़नि लिखनि ऐं अॻिते वधनि ऐं मुआशिरे जो सुठो हिसो थियनि? साईं बिल्कुलु असां चयो आहे क़ौम खे बच्चा पढ़ायो जंहिं क़ौम में इल्मु आहे उहा क़ौम अॻिते निकिरी वेंदी इल्मु न आहे कुझु ई कोन्हे को वरी कोशिशि कई आहे पर ग़रीब क़ौम आहे ऐं मिसकिन क़ौम आहे हाल कोन्हे को गुरबत जे करे। अच्छा ॿियो त तव्हांखे हिते रहणी ऐं कहणीअ में के मुश्किलातूं के मसइला के अहिड़ियूं शयूं जेके असां पंहिंजे चैनल जे ज़रिए थ्रू ऑफ दुनिया खे ॿुधायूं त हिननि सां ई मसइला आहिनि उहे हल कया वञनि जेके जाइज़ हुजनि? साईं बिल्कुलु 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 असांखे का तकलीफ़ कोन्हे को असांजा दोस्त असां साथ आहिनि असांजा MP असां गॾु आहे MNA बि गॾु आहे ऐं साईं पटीदन जेको असांजो वार्ड मेंबर साहिबु आहे पीर रुकनुद्दीन साहिबु गॾु आहे असांखे का तकलीफ़ न आहे जीअं चवंदा आहियूं ईअं कंदा आहिनि जेको चऊं ईअं कंदा। तव्हांजे शादी रस्म विहांउ या मोतगी फोतगी जेका थींदी आहे उन जे लाइ तव्हांजो मसण जेको आहे मूंखे यादि आहे त पहिरियों त हिन आबाद कॉलोनी में हूंदो हुओ पोइ शायदि उन जे नेमल बदिल तव्हांखे साईं ज़फ़र अली शाह ॿाहिरि ॾिनो आहे तव्हां उन ॻाल्हि मां बि मुतमइन आहियो त उहो सही आहे? साईं बिल्कुलु ॿाहिरि ॾिनो वरी उतां पढ़िजी वियो वरी ॿिए हंधि ॾिनो आहे ॿिए हंधि कमु थींदो जॾहिं कोर्ट ठहे को MNA अचे को MP अचे असांखे को मसइलो ठाराए ॾिए को शादी हाल ठाराए ॾिए जीअं आश्रम आहे पंहिंजो रॉयल साईं जो आस्थानो आहे फ़ुकरा हिते वेंदी आहे असांजे हिते हिकिड़ो कम्यूनिटी हाल ठाराए ॾियो हिन मेखाने में कम्यूनिटी हाल ठहियलु हूंदो तव्हांजी महिरबानी थींदी को MP चाहे त देरी कोन थींदी। ॿियो त जॾहिं तव्हांजो को माण्हू मरी वेंदो आहे त जॾहिं तव्हां उनजी जलता कंदा आहियो त पोइ उहा राखी जेका आहे सा तव्हां किथे रखंदा आहियो ऐं आख़िर में तव्हां उनखे किथे पहुचाईंदा आहियो? साईं बिल्कुलु हीउ जाम छॾिणो आहे हर कोई महिमान हिते माण्हू महिमान आहे पंहिंजे टाइम ते वेंदो पंहिंजे टाइम ते अची पए थो जेके अर्थियूं आहिनि जेके माण्हू जेको असां को गुज़ारे वेंदो आहे त इहे अर्थियूं पोइ असां इंडिया खणी वेंदा आहियूं गंगा जमुना में हिते असां इहो माना कोन थो लहे इंडिया बाक़ाइदे कोन को माण्हू वेंदो पंहिंजो परायो उते अर्थियूं खणी वेंदो उते गंगा जमुना में छोड़ींदो। अच्छा हिन वक़्तु अगरि तव्हांखे का पूजा पाठ करणी हुजे त उन जे लाइ तव्हांजी का अहिड़ी जॻह या को अहिड़ी शइ आहे जिते तव्हांजी पूजा पाठ हलंदी हुजे? साईं मंदरु आहे अंदरि पाड़े में मंदरु आहे पर मंदर में एतिरी चाह कोन्हे को जो खुलक उते वेहे मंदरु नंढिड़ो आहे असांजी सिंध गवर्नमेंट खे अपील आहे त असांखे मंदरु ठाराए ॾियो जीअं ॿाहिरि प्लाट आहे हिते प्लाट आहे असां जाइ पंहिंजी आहे मंदरु ठाराए ॾियो त वधीक असां थींदो।
आउं हिन वक़्तु पंहिंजे कैमरामैन खे चवंदुसि त साम्हूं फोकस करे ॿ हिकु तुरबतूं पियूं नज़र अचनि जंहिंजे बारे में आउं फ़क़ीर मास्तर उस्ताद पुरखे खां पुछंदुसि त उहे कंहिंजियूं आहिनि ऐं केतिरो पुराणियूं आहिनि। साईं तव्हां इहो ॿुधायो त हीअ पोयां हिकिड़ियूं ॿ क़बरूं नुमा शयूं नज़र पियूं अचनि गेड़ू कपिड़नि में, इहे कंहिंजियूं आहिनि ऐं केतिरो वक़्तु पुराणियूं आहिनि ऐं हिते इहे छो रखियूं वियूं आहिनि? साईं ही मुंहिंजा ॾाॾा चाचा हिते तक़रीबन कुझु टाइम घणो थी वियो आहे, इहे फ़क़ीर थी गुज़रिया आहिनि। हाणे उहा पग मूं ते आहे। हाणे गादी नशीन आऊं आहियां, दरगाह आचर फ़क़ीर नालो मुंहिंजो ॾाॾे साईं जो, हिकु ॾाढो मुंहिंजो आचर फ़क़ीर, ॿियो मुंहिंजो चाचो मांगेलाल नांगो उर्फ़ चवंदा वीचारा ॿई दर्जे ते पिया आहिनि। शुक्र आहे असां उनजी मालिकी कयूं पिया था, कंहिं मां असांखे तकलीफ़ न आहे। अच्छा, हिन वक़्तु हे जेके आहिनि से तव्हांजा महिमान आहिनि आयल या हे हिकिड़ी हैसियत रखे ऐं हिन में पढ़ियल लिखियल फैमिलियूं बि आहिनि, कुझु सीनियर उस्ताद आहिनि, कुझु हाणे जेके नवां टेस्ट ॾेई पास थिया आहिनि ऐं गॾो गॾु तव्हांखे मूं ज़िक्र कयो त मुंहिंजो हिकु क्लास फेलो उस्ताद पुरखियो जे सां इंटरव्यू करे आयासीं। हाणे ॿियो दोस्त आहे आचरमल जंहिंजे नाले सां मनसलक हू आस्थानो बि हुयो। ही हिन वक़्तु माशाल्लाह DSP रैंक ते पहुचण वारो आहे, सीनियर तरीन आहे इंस्पेक्टर। त हींअर असां हिन खां कुझु ॻाल्हियूं पुछंदासीं। आजर साहिबु तव्हांजा कहिड़ा हालनि, छा हालनि, ख़ुशि आहियो, ठीकु आहियो? लॻो पिया मालिक जा करम लॻा पिया आहिनि। अव्हांजी नौकिरी कीअं पई हले? सुठे नमूने सां सुठे बहितरीन तरीक़े सां हले पई थी। अच्छा, तव्हांखे तव्हां कम्यूनिटी जी मतिलबु त हिकिड़ी अक़लियत कम्यूनिटी जा माण्हू हुयो, पोइ तव्हांखे ASI जी नौकिरी कीअं मिली ऐं तव्हांखे कहिड़े हिसाब सां मिली? पंहिंजो कोटा सिस्टम ते, अक़लियती कोटा सिस्टम ते असांखे नौकिरी मिली। पंहिंजो MNA हो राणा भोगानदास चावला साहिबु कश्मीर वारो, उनजी महिरबानी सां, उनजी शफ़क़त सां, उनजी महिरबानी आहे, उनजा अहसान मंद आहियूं। हींअर मां कहिड़ी पोस्ट ते आहियो ऐं तव्हांजो मूं ॿुधो आहे त प्रमोशन थियण वारो आहे, त तव्हां पोइ तव्हां कहिड़ी पोस्ट ते पहुचंदो? असां सीनियर लिस्ट में आहियूं ऐं इंचार्ज क्राइम सीन यूनिट आहियां पंहिंजो नौशरो फिरोज़ में SP ऑफिस में। बहितरीन कमु आहे असांजो। ॿियो असां हींअर सीनियरिटी लिस्ट में आहियूं, DSP ते रैंक ते प्रमोशन थियण वारा आहिनि। मालिक साईं कंदो उहो बि टाइम सां थी वेंदो। हा, महिरबानी अजर साहिबु तव्हांजी। ऐं तव्हां इहो ज़रूरु ॿुधाईंदव त तव्हां पंहिंजे कम्यूनिटीअ में कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके मां ॾिसां पियो थो, जीअं गुटको आहे या इहे शयूं हलनि पियूं थियूं, इन जे लाइ ज़हनी तौर ते तव्हां कुझु कोशिशूं वरितियूं आहिनि त जीअं नंढा ॿार या जेके खाइनि पिया इहे इन खां बची सघनि? तव्हां केतिरी कोशिशि वरिती आहे बिरादरी हिसाब सां? असांजी कोशिशि इहा आहे त का शइ वायरल न थिए, पर हिकिड़ी शइ जेका गुटको, बेनपुड़ी, पान, जेको सुपारी वारो सिस्टम आहे तमामु घणो थी वियो आहे। असां पाण परेशान आहियूं त नंढा नंढा ॿार बि हिन में मुब्तला खाइनि था। सो वस वारनि खे अपील आहे त महिरबानी करे असांखे गुटके मां पाबंदी हणनि, सुपारियुनि ते पाबंदी हणनि त असांजी जान छुटी सघे। दोस्तो, हे सीनियर इंस्पेक्टर ख़ुदि या मतिलबु डिमांड थो करे हुकूमत मौजूदा सिटिंग गवर्नमेंट खां त महिरबानी करे उहे नशावर शयूं जेके फ्यूचर मुस्तक़बिल जे तबाही जो हिकिड़ो सबबु आहिनि, उहे सिर्फ़ु असांजे पाड़े मां न पर मुकमिल शहर मां बल्कि जितां किथां ख़तमु कयूं वञनि त उहा उन्हनि जी महिरबानी थींदी। आचर साहिबु तव्हांजा वॾा वॾा मौला तव्हांखे ख़ुशि रखंदो। दोस्तो, हे आहे पंहिंजो सोची कम्यूनिटी ऐं हिननि सां मिली जाऊंगा घर। क्या हो गया था हमारे घर को? यो क्या देख, वही तो पूछ रहा, क्या उड़ी गया? बारिश में उड़ गया था? फुटे थमने नहीं बनवाया क्या? खाने लिए भी सिक्की रहे तो घर का चढ़ूंगा। वो नाम लिखी गए थे तुम्हारे? फौजी आई थी, लिखी गई थी, नकल कापी मेरी ले गए। अच्छा, ईब तक कुछ नहीं हुआ? कहीं नहीं, मदद भी नहीं मिली, किलो आटा। ठीक है दोस्तों, सबको सूर पंहिंजा पियो सले। असांखे त पंडितनि जी तारीख़ जेका आहे सा सहण आहे, गॾु करणु आहे, पर पोइ ज़ाहिर आहे हू सम्झंदा हूंदा शायदि हे कंहिं ॿिए मक़सद सां आया आहिनि, त हर कंहिंखे हक़ आहे। ही जीअं जीअं शाम थींदी वेंदी ऐं पंहिंजे कैमरामैन खे चवंदुसि ॾेखारे हिते कुर्सियूं ऐं खटूं जेके आहिनि, हे ओ आख़िर ताईं जेको आहे हिन पासे आख़िर ताईं कुर्सियूं ॿाहिरि सभु
सभु तक़रीबन ॿार वेंदा आहिनि पाण में ऐं के रांदि खेॾंदा आहिनि के राग ॻाईंदा आहिनि के फैमिली पंहिंजी सां जेको आहे सूर सलींदा आहिनि हमारा घर 2 साल हो रहे रोके पे बैठे हम और कुछ भी नहीं 2 साल ली गए रिपोर्टा ली गए सब कुछ ली गए पर हमको घर नहीं दिए न कोई इमदाद देवे मुर्स जड्डा हम जड्डे हमारा घर कितोड़ है योरिया एठस देख गुड़ोड़ा रिया एठे दी बरसात लो देंगा गुड़ोड़ा दा तावड़े में जला कर नाम लिखी गए थे तुम्हारे ले गए हाँ ले गए सारे नाम पत्ते सब ले गए ठीक है मदद करो कोई इमदाद देके भेजो हींअर जीअं त असां प्रोग्राम मुकमिल करे ऐं पंहिंजे जेको आहे सो मंज़िल ते पहुचा पिया आहियूं हाणे हीअ ॾिसो जीअं जीअं शाम थींदी वेंदी तीअं ई हिननि जूं कचहरियूं जेको आहे सो वधंदियूं वेंदियूं ऐं आउं पंहिंजे कैमरामैन खे चवंदुसि त हुन नंढड़ो फोकस करे त मां उन बारे में हिकिड़ी ॻाल्हि ॾिसां हेॾा हे नंढड़ो आहे हे असल में हिननि जी का रस्म आहे त जॾहिं ॼमंदो आहे ॿार त तेसि ताईं हू शायदि उन जा वार न कटींदा आहिनि जेसि ताईं हुनजी का सुखा ॿकर वग़ैरह या ॾींदा आहिनि वधीक इन बारे में छोकिरो आहे हेॾां पंहिंजो उन खां पुछूं था कंहिंखां पुछूं अदा हे जेको नंढो आहे इन जा वार वॾा आहिनि इहे न कटण जो सबबु छा आहे साईं बेरोज़गारी घणी आहे हिते हा को मिल विल बि न आहे बेज़ार थी विया आहिनि घर वारा मां जेका ॻाल्हि पुछां थो त उहो जंहिंजा वार वधियल हुया उन जा वार न कटण जो सबबु छा आहे उहा का तव्हांजी रस्म हूंदी आहे या छा हूंदी आहे जो उन अञा ताईं वार उहो त शौक़ु वारो माना रखंदा आहियूं अच्छा शौक़ु हूंदो आहे शौक़ु हूंदो आहे मूंखे ख़बर पए त उहो झिंड आहे उनजी जेसि ताईं उहो ॿकरो वग़ैरह न ॾींदा आहिनि उहो त ॾींदा आहियूं हा माता ते ॾींदा वॾो मंदरु आहे माता जो मोती तूं नालो छा अथई रामू 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 तूं ॿुधाए त छा मसइलो आहे जो नंढे ॿार हेॾा वार थिया कोन ठारायो ॿार झंड आहे न साईं झंड ॿकर ते थींदी आहे अच्छा ॿकर ॾियणो पवंदो ॿकर खां सवाइ कोन लहंदी आहे माउ पीउ ग़रीब ॿकर कोन था वठी सघनि एतिरी वई थी वई आहे नंढड़े जी ॿकर कोन वठी सघिया आहिनि माना जेको ॿार ॼमंदो आहे उनजो ॿकर ॾियणो पवंदो आहे हर कंहिंजो न आहे कंहिंजो ॿकर आहे कंहिंजो कुकड़ आहे कंहिंजो छा आहे कंहिंजो छू आहे अच्छा हिन जो ही तुंहिंजो आहे पोइ हिन जो छा हुयो तो ॾिनो आहे उहो हिन जो रामा पीर ते टंडो हलियार हा उते बसि नारेल मूंखे ॿ वठिणा आहिनि बसि अच्छा हा माना उहो तोड़े कर्ज़ रहियो पियो आहे उहो रहे पियो आहे ठीकु आहे त तो ज़रूरी आहे हिननि जो पंहिंजो अक़ीदो मुंहिंजो घर थोरो किरल आहे उहो ॿुधायूं था नाज़रीन जीअं त जो हाल पिरानाल असां खां जेतिरो थी सघियो अदे नज़ीर अहमद अंसारी साहब जे कोशिशनि ऐं कावशनि सां पटीदनि जी तारीख़ सेहण में हिन जो हिकिड़ो अहम किरदारु आहे ऐं हू दोस्तनि जी ऐं शहरुनि जी सपोर्ट पियो वठे त जीअं आउं पटीदनि जी तारीख़ खे सेड़े सघां सो अॼोको जेको सिलसिलो उहो बि तारीख़ जो हिकिड़ो हिसो हुयो ऐं जेको असांखां कुझु थी सघियो उहो अवां दोस्तनि ताईं पहुचाइण जी कोशिशि कईसीं ऐं इनशाला अॻिते बि इहा कोशिशि रहंदी त अवां दोस्तनि ताईं पटीदनि जे बारे में ऐं पटीदनि जी तारीख़ जे बारे में जेके बि पुराणियूं क़दीमी शयूं आहिनि उहे असां पहुचाए सघूं अवां जी महिरबानी वॾा वड़ हींअर ॾिठो हीउ प्रोग्राम पटीदनि जे सोची महले जो इनशाला तव्हांखे प्रोग्राम पसंदि ईंदो प्रोग्राम पसंदि अचे त कमेंट सेक्शन में वञी पंहिंजी राय जो इज़हार कयो शेयर ऐं सब्सक्राइब कयो ऐं जहिड़ा ॿिया बि प्रोग्राम तव्हांखे असीं पेश कंदा रहंदासीं उन सां गॾोगॾु ख़ुदा हाफ़िज़ बस